अस्सलाम वालेकुम। या अली मदद मां या महर फ़कीर। हीअ आहिनि चंद किताब जिन में महर फ़कीर जी शाइरी शामिल थियल आहे। गेड़ू रंग शाइरी, कोताउन करम ओड़िया, कुंज कतारूं बैतनि जूं, प्यार जूं वायूं गीत, एहसास जा दीप, रस्ते में आ चंड, अखियुनि जी अकेलाई, तख़लीक़ूं झूमियूं झोल में, ऐं ज़ंग जी वियल ख्वाब, ऐं नज़मनि जा नेण। हिकु ॿ किताब अञा आहिनि, उहे न मिली सघिया आहिनि। हिननि में मुहबतूं ऐं क़ुर्ब आहिनि। खेरपुर जे शहर खोड़ा सां वास्तो रखनि था मोहम्मद मुबीन उॼण ऐं नवीद नाज़ उॼण ऐं ॿिया दोस्त आहिनि। सो दिलि चयो त हिननि किताबनि खे यादगिरी तौर ते मुटियो भरे छॾियां। ॾिसो, हे गेड़ू रंग शाइरी में कोताउन करम मोड़िया। हिन में हिकिड़ो किताब उमरकोट सां वास्तो रखंदड़ फ़कीर मोहम्मद रहीम महर जो बि आहे। सो दिलि चयो त अव्हांखे बि दीदार कराइजे। सो मोकिलणी नाहे। अस्सलाम वालेकुम। महर फ़कीर, कराची सिंध। ख़ुदा हाफ़िज़।